उमरकोट जे बारे में ॻाल्हि कंदमि त उमरकोट में किथां सोलंकी बिरादर आहे त हुननि जो घर जो चारकोट पामाल कंदे पुलिस डिपार्टमेंट ऐं SSO समेत उमरकोट ऐं SSP उमरकोट ऐं हुनखे नोटिस वठणु खपे त पंहिंजी पुलिस डिपार्टमेंट जे ख़िलाफ़ ऐं हुन सोलंकनि जे मज़लूमनि मिसकिननि ते किथे यान पुलिस खंभियूं आहिनि ऐं किननि हुननि सां तज़रीक़ कई आहे, किननि हुननि याननि सां कपिड़ा लटा फाड़ा विया आहिनि ऐं किथां शाह साहब ऐं सरदार साहब शाह साहब नालो ॿुधाए पियो वञे सरदार शाह ऐं हुन जा भाइर हुननि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, कैफ़ी किरदारनि में पहुचायो वञे, किथे मज़लूम मिसकिन आहे, किथे उमरकोट जी सोलंकी बिरादर आहे त हुननि खे जीअं घर पंहिंजा वापसि थी सघनि। ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तव्हांखे बि सवाल कयो पियो वञे मीडिया जी सोशल प्लेटफॉर्म में त तव्हां छा हुननि खे इंसाफ़ ॾेई सघंदो, तव्हां बि किथां तव्हांजी पंहिंजी मुदे वारो आहे सरदार शाह नालो अथसि किथां उमरकोट में MP आहे, छा हुनखे इहो हक़ बणिजे पियो त छा हुननि ग़रीबनि मिसकिननि जे मथां घर मां पुलिस डिपार्टमेंट मोकिले ऐं हाई कोर्ट नोटिस मोकिले आहे त हुननि घर ख़ाली थी सघनि, छा हुन जे मथां किथां याननि जे मथां तज़लीक़ कई वई आहे, हुननि घर डाहे पट कया विया आहिनि, पुलिस डिपार्टमेंट कया आहिनि, छा पुलिस डिपार्टमेंट खे ऐं लेडीस हुजे मर्द हुजे छा हुननि खे शर्म न हया न आहे त छा हुननि खे यानूं माउ भेणूं न आहिनि त हुननि मिसकिननि ग़रीबनि ऐं लतीमनि जे मथां अहिड़ी टार्चर कयो पियो वञे। ऐं मां इन सख़्तु मज़ामत कंदुमि त सिंध हाई कोर्ट खां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सदर हासिफ़ अज़ज़ई ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो तव्हांखे मुतालबो आहे त हिन सोलंकी बिरादर जा घर किथे डाहे पट कया विया आहिनि, हुननि खे घणो बेदख़ल कयो वियो आहे, हुननि सां इंसाफ़ ॾियारो वञे त जीअं उहे ज़ालम किथे सरदार शाह नालो अथसि हुनखे पंहिंजी कैफ़ी किरदारनि में पहुचायो वञे। हुन सोलंकी बिरादर किथां ग़रीब मिसकिन आहे, किननि खे खाइण जी वसियत न आहे, किननि खे कपिड़ा पाइण जा सुठा न आहिनि, छा हुननि खे इहो हक़ न आहे त पंहिंजे घर में रही सघनि, पंहिंजे घर में वसऊं करे सघनि। इहे सवाल उथाया पिया वञनि असांजे सिंध इंसाफ़ TV न्यूज़ में त हिन बाबति पुलिस किथां तव्हांजी लेडीस आहे उहो हुननि खे फिलफोर हुननि जी नौकिरी खां हटायो वञे ऐं हुननि जी नौकिरी खां ख़ारिज कयो वञे त किथां SSO समेत किथां उमरकोट आहे हुनखे हटायो वञे ऐं हुनखे फुलफाए करे हुननि जी वर्दी खे लारायो वञे ऐं हुनजी नौकिरी खे ख़ारिज कई वञे, जीअं मिसकिननि ऐं किथे अबोज आहिनि, अबोज माना ग़रीब मिसकिन आहिनि, छा हुननि खे इहा हक़ न आहिनि पंहिंजे घर में हुननि खे 100 साल कावल 1000 साल कावल रहियल सोलंकी बिरादर सां इहा नाइजाइज़ी कई वई, इहा सिंधनि जी सरासर तज़लीक़ आहे, यारनि जी हिन जी सख़्तु मज़ामत पियो कयां सिंध हाई कोर्ट खां त सदर हासिफ़ अज़ज़ई बिलावल भुट्टो तव्हांखे इहो नोटिस वठणु खपे त इहा वीडियो तव्हांजे प्लेटफॉर्म ते किथां अचे थी या तव्हां TV चैनल में ॾिसंदो त इहा हर जो प्लेटफॉर्म चैनल में हले थी त याननि जा कपिड़ा फाड़ा पिया वञनि, हुननि जा गीला पिया वञनि, इहा तव्हांजी पुलिस जी किथां कमज़ोरी आहे त किथां नाइल आहे त वॾेरनि बंगलनि में कमदारी पई करे, भोतारनि अमीरनि जी ग़ुलामी लुश्वत खोरी पई करे, ग़रीबनि जे मथां त मिंठ चढ़त पई करे, छा असांजी किथां रासत आहे इन नथी चए त सिंध की मज़लूम की मिसकिन सां तव्हां ज़ाती कयो, हुननि सां तज़रीक़ कयो, इहा सिंध हुकूमत जी किथां तव्हांजी पंहिंजी पुलिस डिपार्टमेंट आहे, इहा तव्हांजी पंहिंजो नालो ख़राबु थी कए, इहा पंहिंजी पुलिस डिपार्टमेंट खे सम्झाए छॾो की यानी सां जे अगरि नाजाइज़ी थींदी लटा फाड़ा वेंदा तज़लीक़ थींदी, इहा सिंध हुकूमत खे हाई कोर्ट खे मुतालबो आहे त जे अगरि ॿीहर कयो वियो त सरापासे सिंध हड़ताल हूंदी ऐं उन मज़लूमनि सां हर मज़लूम सां कठे हूंदी, शायदि इहा तव्हांखे ख़बर न हूंदी, इहा सोच तव्हांखे न हूंदी त विषय किथां SSO हूंदो SP हूंदो विषय हुनखे ज़रूरु कैफ़ी किरदारनि में पहुचाईंदो।